नाज़िर मीरो ख़ान जी अवाम पेट्रोल जे अघनि में वाध वारे फ़ैसिले खे अवाम दुश्मन पॉलिसी करार ॾींदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुजाहिद सुमरो जी हे रिपोर्ट। नाज़रीन, साल 2021 जी शुरुआत में ही वफ़ाक़ी सरकार ऐं ओगरा जी मिली भगत जे करे पेट्रोल अघनि में इंतहाई वाध थी आहे। उन ते अवाम शदीद रद्द अमल जो इज़हार कयो आहे। उन सिलसिले में अचो त मीरो ख़ान जे रवासिन ऐं ट्रांसपोर्ट सां ॻाल्हि ॿोल कयूं। खपाइण मजबूरन गाड़ियूं खपाइण शुरू कयूं ने, ये माण्हुनि गाड़ियूं बंदि करण शुरू कयूं ने। 106 रुपया 2021 में 106 रुपये लीटर तेल तो मिले तो छा थो मिले, लीटर में कुछ भी नथो मिले। माण्हुनि त महांगाई पजे चेल करे जॾहिं हीअ नाल हुकूमत परेशान लगी पे हारी माण्हू हे टेंशन में परेशान लगा पे छा कंदा। माण्हू जेको आपघात करण जे लाइ तैयार आहिनि। पेट्रोल एतिरो महांगो आहे, हुकूमत खे इहो या थोरो अघनि खे हेॾे हाणे वञा थो मां खपाइण भाउ, पंहिंजी गाड़ी खपाइण थो वञा, मां नथा रखी सघूं। पेट्रोल महांगा थी विया आहिनि, छा कंदासीं हुनजे करे। वफ़ाक़ी सरकार जेको महांगाई जो पहाड़ किरायो आवाम जे मथां तमामु हिकिड़े ॾुखे मरहले मां आवाम गुज़री रहियो आहे। जी नाज़रीन, साल 2021 जी शुरुआत में ही वफ़ाक़ी सरकार ऐं ओगरा जी मिली भगत जे करे पेट्रोल अघनि में वाध खां पोइ मीरो ख़ान वासियुनि जा वीचार ॿुधा। हुननि पंहिंजे दर्दनि ऐं सूरनि जी कथा मेरान टीवी सां जंहिं रीति वंडी आहे उहा अवी ॿुधी आहे, अवी ॾिठी आहे। कैमरामैन शौकत समो सां गॾु मुजाहिद सुमरो, मेरान टीवी, मीरो ख़ान। ये क़यादत पेट्रोल और डीज़ल खाधे पीते जो सामान हुकूमत फौरी तौर नाकाम थी चुकी आहे। असां हुकूमत इमरान ख़ान खे अपील था करणु चाहियूं, जेके तो वाइदा कया आहिनि अवाम सां उहे पूरा न कया आहिनि। असां आर्मी स्टाफ कम जो जीअण जंजाल करे चुकियो आहे। नौजवान तबिके